नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हा त जेके अलॻि अलॻि धर्मनि में हा एतिरा पुस्तक आहिनि, हा उहे छा उन्हनि धर्म स्थापन जिन कयो, हा उन्हनि अची करे इहे एतिरा पुस्तक लिखिया आहिनि? अच्छा, हा ॾिसो, हिन जे लाइ असांखे परमात्मा बाप ॿुधाईंदा आहिनि कि ॾिसो, धर्म स्थापक जेका ईंदा आहिनि न, उहे मथां शुद्ध आत्मा ईंदी आहे। अच्छा। भई पाण ॾिठो आहे, चाहे क्राइस्ट आहे, चाहे गुरु नानक देव जी आहे, हुननि जे जीवन में त पहिरियों खां ई एॾो दुख हुयो न। त धर्म स्थापक त शुद्ध आत्मा आहियूं, मतिलबु मथां मथां शुद्ध आत्मा हेठि ईंदी आहे। भई इहो बि चईंदा आहिनि कि भई माण्हू त इहे सोचदा आहिनि न, भई धर्म स्थापकनि खे भॻवान मोकिलियईं कि हिन दुनिया में दुख आहे, त हाणे मूंखे यादि करो न। हाणे उहो शरीर जी त हिते पहिरियों खां ई हुयो न, हुन में आत्मा। पोइ चईंदा आहिनि कि मथां आई, ये बरोबरु सही चईंदा आहिनि कि मथां ई ईंदी आहे। उहो जंहिं समय उहो परमात्मा जे लाइ ॿुधाईंदी आहे, उहो समय मथां ई आत्मा अची करे हुन शरीर में ईंदी आहे। अच्छा। जंहिं गुरु नानक देव जी जो जेको शरीर ॾेखारींदा आहिनि न, चाहे क्राइस्ट जो शरीर ॾेखारींदा आहिनि या बुद्ध जो शरीर ॾेखारींदा आहिनि, भई हुननि जी पैदाइश त पहिरियों खां ई थी वई। हुननि त पंहिंजे हुन जीवन में ॾाढा दुख सुख भोॻियईं। पोइ जॾहिं दुख भोॻे भोॻे उहो भॻवान जी यादि में रही, भॻवान खे यादि पिया करनि, त हुन समय मथां हिकु आत्मा आई, ऐं हुन मथां आत्मा अची करे हुन शरीर द्वारा बसि एतिरो ई चईंदी आहे उहा आत्मा कि अगरि सिख धर्म में आत्मा आई, त उहा सिख धर्म जी आत्मा एतिरो ई अची करे चईंदी आहे कि हुन साहिब खे जपो त तव्हांजा दुख दूर थी वेंदो। अच्छा। क्राइस्ट जे शरीर में अची करे क्रिश्चियन धर्म जो स्थापन करण लाइ उहो जेकी आत्मा आई, हुन चई रिमेम्बर गॉड एज अ लाइट। अच्छा। इहे जेके जैनी धर्म आहे या इब्राहिम मुस्लिम धर्म आहे, सभिनि जे धर्म स्थापक जॾहिं आया मथां हेठि, त उहो शरीर में प्रवेश करे करे परमात्मा जे बारे में ॿुधाइनि कि परमात्मा खे हिन रूप में यादि करो त तव्हांजो दुख दूर थी वेंदो। हुन खां पोइ उहा आत्मा वञी करे ॿियो शरीर वठंदी आहे, नयो सुखमय शरीर वठंदी आहे। जेको पाण चईंदा आहियूं न, भई धर्म स्थापक मथां आयो, उहो ॿिए शरीर में अची करे उहो सिर्फ़ु धर्म जी स्थापना जे लाइ, धर्म में जेका दुनिया में माण्हू दुख था थियनि, दुखी था थियनि, उन दुख खे दूर करण लाइ उहो जेकी बि आत्मा ईंदी आहे, उहो ईअं चईंदी आहे। पंहिंजे पंहिंजे धर्म में पंहिंजी पंहिंजी भाषा में चईंदा आहिनि। लेकिन चईंदा सभु इहे ई आहिनि कि भॻवान खे निराकार रूप में यादि करो त तव्हांजो दुख दूर थिए, अर्थात शरीरधारी सम्झी करे न यादि करो। त इहे जेका जीअं एग्जाम्पल पाण ॿुधायूं था, भई इहे सिख धर्म आहे, हिन में जो माण्हू सुखमनी पढ़ंदा आहिनि, जपजी साहिब पढ़ंदा आहिनि, हिननि जो त केॾो वॾो वॾो पुस्तक हूंदो अथनि, भले हूंदो नंढो अथनि, परंतु अंदरि वाणी त वॾी लिखल हूंदी आहे न। त जेको धर्म स्थापक आयो सिख धर्म जो, हुन सिर्फ़ु 2 ई शब्द चई कि जप साहिब त सुख मिले। हुन खां पोइ माण्हुनि जॾहिं परमात्मा खे हुन साहिब खे यादि करण लॻिया, त जंहिंखे जेको बि अनुभव पियो थिए, त हुननि वेही करे इहे पुस्तक लिखिया अथनि, या त कि पहिरियों इहे सभु हथ जा लिखल हुया, हाणे एॾा वॾा ग्रंथ आदि ठहिया आहिनि। त उन्हनि पंहिंजे मुंहं सां इहो सभु उच्चारियो कोन्हे एतिरो ज्ञान? न, इहे सभु जीअं हाणे तव्हां किथां ज्ञान था ॿुधो, सम्झो तव्हां 2 लाइन किथां सुठी ॿुधी, त तव्हां पंहिंजे जीवन में हुनखे अप्लाई कंदव, थोरो वीचार आदि कंदव, त जॾहिं तव्हां ॿिए खे सम्झाईंदव त थोरो ज्यादा एक्सप्लेन कंदव न, पंहिंजे अनुभव बि हुन में जोड़दव, भई तव्हां छा एक्सपीरियंस कयो। त हीअं वधंदे 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 एॾा वॾा वॾा थी विया आहिनि। बाक़ी धर्म स्थापक जेका ईंदा आहिनि, उहे सिर्फ़ु 2 ई शब्द चईंदा आहिनि।
कि अच्छा भगवान खे निराकार रूप में यादि करो। हाणे वो अलॻि अलॻि भाषा में चईंदा आहिनि, अल्लाह खे यादि करो, अल्लाह अर्थात निराकार, नूर चईंदा आहिनि न। जी त चिन्ह त ॾिसो सभिनि जे धर्म में निराकार जो ई चिन्ह आहे, चाहे मुस्लिम धर्म में ॾिसो, चाहे ईसाई जे धर्म में ॾिसो या सिख धर्म में ॾिसो, सभु जी कीअं न करी उहो बिंदी जे रूप खे ई यादि कंदा आहिनि। हाँ सभिनि जो अलॻि अलॻि भाषा ऐं अलॻि अलॻि मतिलब आदि कढी करे माण्हुनि हेॾा वेॾा पंहिंजे पंहिंजे धर्मनि जो शास्त्र आदि ठाहे रखिया अथनि, पुस्तक आदि ठाहे रखिया अथनि। ॾिसो अॼुकल्ह गीतायूं केॾियूं थी निकिरनि, पहिरियों जी गीतायूं हुयूं, हाँ अष्टावकर, अलॻि अलॻि संस्करण आहिनि न, हाँ अलॻि अलॻि संस्करण आहिनि हुननि जा शास्त्रनि जा। सभु, हा सभु जेका बि पढ़ंदा आहिनि त पंहिंजो पंहिंजो जी अर्थ कढी करे पंहिंजी पंहिंजी जी नई नई हुन शास्त्र जो नाम रखी छॾींदा आहिनि। हाँ जीअं तव्हां बि हाणे कुझु पढ़ंदो, सम्झो तव्हां कल्ह खां गीता पढ़ो त ॾिसो तव्हांखे बि अलॻि अर्थ सम्झ में अची ईंदो। हाँ जे स्कूल में न हिकु ई सब्जेक्ट की केॾा सारा ऑथर पंहिंजी पंहिंजी किताब कढंदा आहिनि, सब्जेक्ट जी हिकु ई आहे, चैप्टर हिकु, नाम हिकु ई आहे, लेकिन जी द वे ऑफ एक्सप्लेनेशन, उन्हनि जो एग्जाम्पल आदि सभु बदिली वेंदो आहे। जी ठीकु आहे। जी दीदी। हाँ।